ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد ولقد آتينا لقمان الحكمة أن اشكر لله ومن يشكر فإنما يشكر لنفسه ومن كفر فإن الله غني حميد وإذ قال لقمان لابنه وهو يعظه يا بني لا تشرك بالله إن الشرك لظلم عظيم हर किस्म की हमद सना वडाई वाखान किबरियाई अज़मत व जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक मअबूद बरक के जुगाए लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम जन हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात है अज जे खुतबा जुमा जो उन्वान है हज़रत लुकमान जी जिम्मेदारी आई उन जो नसीहतूं वसीयतूं बेहसियत वालिद अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक में आई रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस शरीफ के अंदर वालिदैन आई औलाद जो तस्करो भी तमाम घणो कयो है।
वालिदैन जा औलाद हक़ ऐं पोइ वालिदैन जी औलाद जे मामले में ज़िम्मेदारी छा आहे, वालिदैन खे छा करणु खपे। ऐं दौरे हाज़िर में ख़ुसूसन जेकॾहिं ॾिठो वञे, जाइज़ो वरितो वञे त वालिदैन बेहद परेशान आहिनि त औलाद असांजी इज़त नथी करे, औलाद असांजो चयो नथी मञे, औलाद ॾुखे वक़्त में सहारे ॾियण जे वक़्त पंहिंजे वालिदैन खे या ॿिन्हिनि मथां जेको बि कमज़ोर ऐं मोहताजी खे पहुचंदो आहे उनखे औलाद छॾे ॾींदी आहे। ऐं पोइ इन जी सूरत अक्सर व बेशतर असांखे रोडनि रस्तनि ते बि नज़र अचे थी, जो पोढ़ा माउ पीउ वीचारा अल्लाह जे नाले ते माण्हुनि खां सवाल करे पिनी करे खाइनि पिया। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमान में औलाद जे मथां वालिदैन जी एतिरे हद ताणी फर्मा बरदारी करण जी ज़िम्मेदारी लगाई आहे, जो हदीस शरीफ किताब सही मुस्लिम ऐं दीगर कुतुब अहादीस में हदीस मौजूद आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु यमन जो माण्हू आयो, चए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझे अमड़ इंतहाई पोढ़ी झूर ज़ईफ़ थी चुकी आहे, पर यमन खां वठी करे ऐं मक्कतुल मुकर्रमा ताणी उन पंहिंजी पोढ़ी अमड़ खे कुल्हे ते खणी आयो आहियां। सिर्फ़ ॻाल्हि हिते ख़तम न थी आहे या रसूल अल्लाह, पर इन अमड़ खे मूं जेके बि हज जा अरकान आहिनि, हज जा रुकन आहिनि, उहे सभु मूं पूरा कराया आहिनि इन हालत में जो मुंहिंजी अमड़ मुंहिंजे कुल्हे ते सवार हुई। यानी मूं पंहिंजी अमड़ खे 8 ज़िलहिज्जा खां वठी करे 10 ज़िलहिज्जा जे हज जे आख़िरी रुकन आख़िरी कम ताणी पंहिंजी अमड़ खे कुल्हे ते सवार कयो, कॾहिं अमड़ खे हेठि कोन लाथो, सभु इहे कम कराया कुल्हे ते सवारी जी सूरत में। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पंहिंजा हक़ अमड़ जे मामले में पूरा करे छॾिया। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न, तो पंहिंजे अमड़ जो हक़ पूरो न कयो आहे। इन हदीस जी रोशनी में के मुहद्दिस के अल्लाह जे नेक बाने चवण वारे चयो त ई तो पूरो हक़ जी ॻाल्हि पुछण जी पियो करे, पर इन माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको न चयो, इन न चवण मुताबिक़ जंहिं राति ही बिस्तर ते सुतो हुयो, पेशाब कयो हुयईं बिस्तर ते, ऐं अमड़ हिन पंहिंजे बचड़े खे उन पेशाब वारे ठाठ सियारे वारी रातनि में पेशाब वारी जगह तां खणी करे पंहिंजी सुकल जगह ते सुम्हारियो ऐं अमड़ जी पेशाब वारी जगह ते सुते। इहो हक़ बि हिन पूरो कोन कयो आहे अमड़ जो। अमड़ जो एॾो वॾो मक़ाम आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन वालिद किरामी पीउ फादर जी एॾी वॾी इज़त रखी आहे, एॾो वॾो मक़ाम रखियो आहे जो पीउ जन्नत जे दरवाज़नि मथां हिकु दरवाज़ो आहे। अंदाज़ो लगायो, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रिज़ल वालिदैन रिज़ल रब, वालिदैन जी रज़ामंदी, वालिदैन जो अवां सां ख़ुशि रहणु अल्लाह रब्बुल आलमीन जी रज़ामंदी जो कारण ऐं सबब आहे। वालिदैन जी नाफ़रमानी, वालिदैन जो अवां खां रुसण, वालिदैन जो अवां खां नाराज़ रहण ऐं वालिदैन जी ज़बान मां अवां जे लाइ बददुआनि जो निकिरण, ईअं सम्झो त रब्बुल आलमीन अर्श अज़ीम वारो रब बि तव्हां खां रुसी चुको आहे, नाराज़ थी चुको आहे। इन ॻाल्हि जे पसे मंदर में हिकिड़ी ॻाल्हि कंदा हलूं त माण्हू दर दर जूं ठोकरूं पिया खाइनि। असांजो फिलाणो वली आहे, फिलाणो वली आहे, फिलाणो मुर्शिद आहे, फिलाणो मुर्शिद आहे।
बुधो मुसलमानो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पोए जे कदा तहां जो को विलायत मुर्शिद जो को वध में वध को हकदार है तांजा वालिदैन तहां वली अथव तांजा वालिदैन तवाजा हकीकी मुर्शिद अथव जे कदा वालिदैन तवा का रुठ लागिन दुनिया भर में केडी वडी बोतल सरकार वनी करे वलियो मुर्शिद कयो कदा ब कामयाबी न मारींदो छो जो ही उहे मुर्शिद उहे वली घर में वेठा अथव जिन्हनि जे हा सां रब हा मिलाए जिन्हनि जी ना सां रब ना मिलाए जिन्हनि जी ख़ुशी में रब जी ख़ुशी आहे जिन्हनि जी नाराज़गी में रब जी नाराज़गी आहे जेकर ही तबाही चाहिनि त रब तबाह करे छॾे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेंबर ते बीठा जिब्राईल आयो चई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबाह बर्बाद थी वञे उहो माण्हू जंहिंजी ज़िंदगी में वालिदैन या ॿिन्हिनि मज़ा को कोढ़ाइब के पहुचे को कमज़ोरी के पहुचे को सहारे जो मोहताज थे ऐं औलाद उनजो सहारो न बणिजे उनजी खिदमत न करे उनजी फर्मा बरदारी करे जन्नत में दाख़िल न थिए त सम्झो इहो तबाह ऐं बर्बाद मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहर लॻाईंदे फरमायो आमीन अॼु असां कलमो पढ़ियो वेठा आहियूं चवंदा जन्नती आहियूं अॼु असां थोरी घणी नमाज़ पढ़ीसूं रोज़ो ज़कात सदको कयोसीं बाबा जन्नती आहियूं जन्नत वालिद साल गुज़री विया आहिनि न वालिद खे न ॾिनो आहे न वरितो आहे न वालिद जी सार लधी आहे पोड़ी अमड़ झूठ केॾीमहिल भाउ जे घर में केॾीमहिल भेण जे घर में आहे अल्लाह अकबर कबीरा पोड़ी अमड़ जी मिल्कियत बि वठी पंहिंजे हेठियों कईसीं असां सां दुनियावी सभु ज़रिया क़ाबू करे छॾिया अथई हाणे अमड़ हिकिड़े रुपए लाइ परेशान आहे उहा अमड़ वते ॿियनि खे सवाल कंदी अल्लाह अकबर कबीरा अंदाज़ो लॻायो त असांजे बाक़ी नमाज़नि असांजे बाक़ी इबादतनि जो छा थींदो जेकॾहिं असांजा वालिदैन असां खां नाराज़ हुजनि अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत लुकमान रहीमहुल्लाह इन जे बारे में इख़्तिलाफ़ आहे पर हक़ीक़ी ॻाल्हि राज्य ॻाल्हि आहे त लुकमान जेको हकीम जे नाले सां मशहूरु आहे त अल्लाह जो वली नेक बानो हुयो उन केतिरे क़दुरु ज़िम्मेदारियूं निभायूं पंहिंजी औलाद खे केतिरे क़दुरु सम्झाए पियो जीअं चयोसीं त वालिदैन जा औलाद ते हक़ आहिनि ईअं औलाद जी बि वालिदैन ते ज़िम्मेदारी आहे कहिड़ी ज़िम्मेदारी जेका लुकमान हकीम जी ज़िम्मेदारी ज़िक्र कई आहे रब्बुल आलमीन क़ुरान पाक में त ज़िम्मेदारी लुकमान हकीम कीअं पूरी कई फरमाई वलक़द आतैना लुकमानल हिकमत अन अश्कुर लिल्लाह तहक़ीक़ जॾहिं असां लुकमान खे हिकमत दानाई सम्झ फ़हमो फ़रासत अकुलमंदी अता कईसीं छाजे लाइ इहो अकुल छाजे लाइ ॾिनोसीं या सम्झी या दानाई छाजे लाइ ॾिनीसूं इहा संजीदगी छाजे लाइ ॾिनीसूं अन अश्कुर लिल्लाह जियां तो रब्बुल आलमीन जो शुक्रगुज़ार थे ओ मुसलमानो रब्बुल आलमीन इन हिकड़े नुक्ते में या गाल तो बुधाए सॼी दुनिया तो पंहिंजी जगह ते या सॼी दुनिया जो नेमतूं तो पंहिंजी जगह ते पर जेकॾहिं रब्बुल आलमीन अवां खे अकुल जी ज़रड़ी अता तो करे फ़हम समझदारी अता तो करे इहा बि अल्लाह जी वॾी नेमत आहे इन नेमत जे बदले में रब करीम जो अवां जे मथां हक़ आहे त तव्हीं रब्बुल आलमीन जी शुक्रगुज़ारी करियो रब्बुल आलमीन जा फरमा बरदार थी करे ज़िंदगी गुज़ारियो रब्बुल आलमीन जी बंदगी में ज़िंदगी गुज़ारियो रब्बुल आलमीन फरमायो मन शकर फइन्नमा यशकुरु लिनफ्सी जंहिं माण्हू बि रब जी ॾिनल नेमतनि ते शुक्रगुज़ारी कई रब जी इबादत में ज़िंदगी गुज़ारी आहे उन पंहिंजे नफ़्स जे लाइ भलाई जो कमु कयो आहे वमन कफ़र फइन्नल्लाह गनियुन हमीद ऐं जंहिं रब्बुल आलमीन जी नाशुक्री कई आहे रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी में ज़िंदगी गुज़ारी आहे यादि रखी छॾियो फइन्नल्लाह गनियुन हमीद बेशक रब्बुल आलमीन बेज़ाते ख़ुद तमामु घणी साराह कयल आहे बेपरवाह गनी बादशाह आहे रब्बुल आलमीन जी हिक हिक ज़रड़ी जेका नेमत आहे उन ते बि हर हिकु इंसान ऐं ख़ुसूसन मुसलमान मर्द औरत खे शुक्रगुज़ारी करणु खपे ऐं शुक्रगुज़ारी छा आहे ही वात वारी शुक्रगुज़ारी कान्हे रब्बुल आलमीन कुरान पाक में सूरत सबा में आले दाऊद के हुक्म ॾिनो आहे ओ आले दाऊद मूं रब जी शुक्रगुज़ारी में नेक अमल सालिह अमल करे ज़िंदगी गुज़ारियो रब जी शुक्रगुज़ारी अमल जी सूरत में आहे उहो पए ज़बानी हुजे इस्तिग़फ़ार हुजे तौहीद जो इक़रार हुजे नमाज हुजे रोज़ो हुजे ज़कात हुजे वालिदैन सां ख़ैर ख़वाही मोहब्बत आहे समूरे जा समूरा नेक अमल जेके बि आहिनि रब्बुल आलमीन जी शुक्रगुज़ारी में कया वेंदा
रब जी शुक्रगुजारी है। रब्बुल आलमीन फरमायो कुरान पाक 24 सिपारे सूरत ज़ुमर में जेकना तवा रब्बुल आलमीन जी शुक्रगुजारी कंदो तो यरदहु लकुम रब्बुल आलमीन वासा रादी रहंदो, रब वासा खुश रहंदो, रब वासा मुतमईन रहंदो, रब वाते मेहरबान रहंदो। पर जेकना तवा रब जी नाशुक्री कया तो याद रखी छो रब्बुल आलमीन वाखा गनिया बेपरवाह बादशाह। कुल या अय्युहन्नास क़द जाकुमुल हक़्क़ु मिन रब्बिकुम, ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानन के चई बुदा त तमाजे रब करीम जे तरफा हक सच अची चुको आ। हाने तमी उन ते ईमान आणियो, जेकर ईमान आणी दो तमाजी भलाई आ, न ईमान आणी दो तो याद रखी छो रब्बुल आलमीन बेपरवाह बादशाह है, रब के को नुकसान कोने को। ही शुक्रगुजारी आ। वइज़ क़ाल लुक़मान लिब्निही व हुवा याइज़ु, हाने रब्बुल आलमीन जो ही सोनो लुकमान केतरे कदुर शुक्रगुजारी आ। पाण नमाज़ी आ, पाण वालिदैन जी इज्जत करण वारो आ, पाण नेकिन जो तबलीग करण वारो आ, बुरायन बुछड़ायन का पाण बरुकजण वारो आ, मानन के बरुकींदड़ा। न तकब्बुर आ, न वॾाई आ, न कंहिंसां वेड़ा, न झेड़ो आ, न झटो आ, इंतिहाई आज़िब इनकिसारी वारी ज़िंदगी आ। पाण त पाण पर पंहिंजे पुट खे बि वसियत करे पियो, नसीहत करे पियो। कहिड़ी नसीहत पियो करे? या बुनय्या ला तुश्रिक बिल्लाह, ए मुंहिंजा पुटड़ा अल्लाह रब्बुल आलमीन सां गॾु कंहिंखे बि शरीक न कजाए। फ़इन्न शिर्क लज़ुल्मुन अज़ीम, छो जो इहो जेका शिर्क आहे, इहा जेका भाङे भाईवारी आहे, इहा जेका पार्टनरशिप आहे, इहो रब्बुल आलमीन सां जेकॾहिं कंदे त इहो शिर्क, इहो तमामु वॾे मां वॾो गुनाह आहे। इन्नहु मन युश्रिक बिल्लाहि फ़क़द हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह व मअवाहु अन्नार व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। रब जे कुरान फरमायो जंहिं माण्हू बि रब्बुल आलमीन सां कंहिं ॿिए खे शरीक कयो आहे, भाङे भाईवार कयो आहे, रब्बुल आलमीन उन ते नाराज़ आहे। रब जन्नत हराम करे उन जो मुक़द्दर जहन्नम बणाए छॾी आहे। रब्बुल आलमीन अहिड़े ज़ालिमनि जो न दुनिया में मददगार आहे, न आख़िरत में मददगार आहे। लुइनल लज़ीन कफ़रू मिन बनी इस्राईल अला लिसानी दाऊद व ईसा इब्न मरियम ज़ालिका बिमा असौ व कानू यअतदून। ओ जेके यहूद नसारा हुया उन्हनि दावा कई हुई तो उज़ैर अलैहिस्सलाम रब जो पुत्र आहे। रब्बुल आलमीन सां शिराकत कयूं। यहूदियन दावा कई उज़ैर रब जो पुत्र आहे, नसारनि ईसायन दावा कई त ईसा रब जो पुत्र आहे। रब्बुल आलमीन फरमायो त उहे ॿई क़ौमूं मलऊन थी वयूं, हलियो लानती थी वयूं, तबाही बर्बाद थी वयूं। शिरक न ज़ात में रब्बुल आलमीन सां शिरक का कंहिंखे को भाईवारी जी का इजाज़त आहे, न रब जी नमाज में, न रब जे रोज़े में, न रब जी ज़कात में, न रब जे हज उम्रे में, न रब्बुल आलमीन खां दुआओ घुरण माल, न रब्बुल आलमीन जे ग़ैबियत में, न रब्बुल आलमीन जे मुश्किल कुशाई में, न रब्बुल आलमीन जे हाजत रवाई में, न रब्बुल आलमीन खां परे परे खां पुकारूं करे रब खां दुआ घुरण में। इहो अक़ीदो रखण त अकेलो रब आहे जेको परे खां असांजो ॿुधंदो आहे। अकेलो रब्बा जिते दुनिया बेवसो लाचार थी वेंदी आहे, दुनिया जिते जवाब ॾेई वेंदी आहे हली, तो उते अकेलो रब वस हलाईंदड़, उते रब जी कुदरत, रब जी ताक़त, रब जी हाजत रवाई असांखे पहुचंदड़। ही न्याज़ हुजनि, ही नज़राना हुजनि, ही ख़ैरात हुजनि, ही सदका, ही ख़ैरात जेके बि आहिनि, जेकॾहिं के बीमारियूं ॾुख दुख पहुतल आहिनि, इन्हनि खे परे करिणो आहे। जेकॾहिं कंहिं शइ जी ज़रूरत आहे उहा रब्बुल आलमीन खां ई घुरणी आहे, त उहा रब्बुल आलमीन ई करण ते क़ादिर आहे। इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि में, अमलनि में, क़ौलनि में, फ़ेलनि में, नज़रनि में, फ़िक्रनि में, अक़ीदतनि में सिर्फ़ रब्बुल आलमीन खे अकेले खे ई मञणो आहे। रब्बुल आलमीन जी ताक़त क़ुव्वत में, रब जे इख़्तियारात में, रब्बुल आलमीन जे मामलात में कंहिंखे बि शरीक न आहे करिणो। तोड़े नबी छो न हुजे, तोड़े वली छो न हुजे, तोड़े सहाबी छो न हुजे, तोड़े अहले बैत जो फर्द छो न हुजे, तोड़े को केॾो वरी अल्लाह जो पोतल वली छो न हुजे। हा हा, इहो बि अक़ीदो रखणो आहे। रब खे कंहिंजे वसीले बाट जी का ज़रूरत कान्हे का, रब खे कंहिंखे सदके तुफ़ैली जी का ज़रूरत कोन्हे का, रब्बुल आलमीन खे सिफ़ारिश जी का ज़रूरत कोन्हे का। तो फिलाणा फिलाणी मुंहिंजी कोन तो मञे ॿेली, तूं मुंहिंजो सिफ़ारिश थी हल, ओ फिलाणा फिलाणे खां मुंहिंजो कमु कराए ॾे, ओ फिलाणा फिलाणे खे तो मिथ मेड़ कर। न, रब्बुल आलमीन इन्हनि सभिनी वसाइलनि खां पाक ऐं मुनज़्ज़ह। वयअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यनफउहुम व ला यदुर्रुहुम। ॿुधो ॿुधो ॿुधो, जेके ने वसीले जा क़ाइल व फ़ाइल अथव,
जेके सदके तुफेले जा क़ाइल ऐं फ़ाइल अथव, जेके नमाज़नि में, जेके दुआनि में, जेके सदको ख़ैरात में, जेके ॾुखे वक़्तनि में चवंदा आहिनि ओ फिलाणा असांजी मदद कर, ओ या रब्बुल आलमीन फिलाणे जे वसीले फिलाणे जे सदके असांजी ही दुआ क़बूल फरमा, मामलो असांजो आसान फरमा। रब्बुल आलमीन फरमाए थो अव्वल थी हे रब जा हक़ीक़ी पुजारी थी नथा सघनि, इहे गैरुल्लाह जा पुजारी अथव। नंबर 2 रब्बुल आलमीन फरमायो हुयो काफ़िरनि जो अक़ीदो आहे, मुसलमान मुवहिदनि जो अक़ीदो न आहे। नंबर 3 रब्बुल आलमीन फरमायो त जिन्हनि खे शरीक कयो था रब्बुल आलमीन जो वस्फ़ूं बयान कंदे रब सभिनी खां पाक आहे। कंहिं बि मामले में रब खे शरीक रब्बुल आलमीन सां गॾु ॿिए कंहिंखे शरीक न आहे करणो। अॼु माण्हुनि जा छा अक़ीदा आहिनि, सभ खां पहिरियां अक़ीदा तौहीद आहे। जेकॾहिं अक़ीदा तौहीद तव्हां में न आहे, अव्हां जे औलाद में न आहे, अव्हां जे घर वारनि में न आहे, अव्हां जे रिश्तेदारनि में न आहे, सम्झो त दुनिया तो ई दुनिया तबाही बर्बादी आहे तव्हांजी। पर आख़िरत जेका उहा अणखुट आख़िरत, जेको जहन्नम में वियो हलियो ला यमूतु फीहा वला यहया, जन्नत में जेको वियो हलियो ला यमूतु फीहा वला यहया, न जन्नत में मौतो हयाती जो तसव्वुर आहे, न जहन्नम में मौतो हयाती जो तसव्वुर आहे। जेके जन्नत में विया हलियासीं माला माल थी विया हलिया, जेके जहन्नम में विया हलियासीं तबाह बर्बाद थी विया हलिया। कॾहिं बि इन्हनि तां न अज़ाब टरंदा, कॾहिं बि न इहे मरंदा जो इन्हनि जी जान छुटंदी। हो जना मशर मैदान में साम्हूं आंदो वेंदो अहिड़े मुशरिकनि बदबख्तनि खे वयौम नहशुरुहुम जमीआ सुम्मा नक़ूलु लिल्लज़ीना अशरकू मकानकुम अंतुम शुरकाउकुम। रब्बुल आलमीन फरमायो जेके दुनिया में रब खे छॾे करे या अली मदद पीराने पीर दस्तगीर या मोहम्मद अरसिनी चवण वारा, फिलाणनि 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 बूतनि खे पंहिंजे वलियनि खे पुकारण वारा, क़यामत वारे ॾींहुं रब्बुल आलमीन जो क़ुरान 11 से 12 सूरह यूनुस फरमाई असां इन्हनि खे मुरीदनि खे बाणींदासीं, मुर्शिदनि खे बाणींदासीं, वलियनि खे बाणींदासीं, सभिनि खे गॾु करे पोइ विच में पर्दो हायल करे छॾींदासीं। पोइ असां उन्हनि जे साम्हूं पुछा कंदासीं ॾियो ख़बर, हीअ अव्हां खे दुनिया में पुकारींदा हुया, हीअ अव्हां खां मददूं घुरंदा हुया, हीअ अव्हां जी पूॼा पाठ कंदा हुया। उन वक़्तु ई इहे चवंदा या रब्बल आलमीन इन्ना कुन्ना अन इबादतिकुम लगाफिलीन, तव्हां त छा असां हिन जी इबादत खां परबरा हुयासीं, असांखे का ख़बर ई कान हुई हिन जी इबादतनि जी, कंहिंखे था पुकारनि। रब जो क़ुर चए थो उन्हनि खे का ख़बर ई कोन्हे का, हे चवंदा न असांजी ॿुधे थो शिरक रब्बुल आलमीन सां कंहिं बि मामले में हिकु रती बराबर बि जाइज़ न। वालिद पाण ई जेकॾहिं क़बरनि जूं चटींदड़ हुजे कुंडूं ऐं पासा त पोइ जेकॾहिं वालिद पाण ई दरगाहनि जो भितूं चटींदो हुजे त पोइ मस्जिद कान थी वणे। मस्जिद में पेर नाहे रखबो, नाहे रखणो, पर दरगाह ते वञो हुते भितूं चटड़ियूं आहिनि, चुख चूं चटड़ियूं आहिनि, निरड़ घसाइणो आहे। इहो वालिद पंहिंजे औलाद खे छा तरबियत कंदो। ऐं पोइ जंहिं वालिद जो अक़ीदो ई मुशरिक हुजे, शिरक वारो हुजे, अल्लाह जे मामले में अल्लाह ताला जे हुकूक में धाड़न वारो हुजे, त पोइ औलाद हुनजी छा इज़त कंदी, औलाद खे छा सेखारींदो। तो वालिद ते हक़ आहे औलाद जो, तो सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजे औलाद खे सेखारियो तौहीद। वालिद से हिते दरगाहनि, वालिदा दरगाहनि ते वालिदा भॻा वञणो, फिलाणो पीर आहे भोपो आहे, ओ उन खां धागा तावीज़ वठणा आहिनि, फिलाणी दरगाह तां औलाद था मिलनि, फिलाणी दरगाह तां औलाद था मिलनि। कंहिं माण्हू खे थोरी सम्झ हुजे न, जेको गैरत वारो हूंदो न उहो इहा शइ तसवुर में बि कोन आणींदो। यार आऊं हिते बेदाते ख़ुदि मुड़ुसु आहियां, मुंहिंजी माई आहे, हिते मुंहं जा औलाद कोन थो थिए, दरगाह तां औलाद 15 रातियूं 20 रातियूं महीननि जा महीना, हिते मुड़ुसु बनी ते ॿार ते दुकान ते पोड़ी किथे आहे, दरगाह ते छा करणु वई आहे, औलाद वठणु वई आहे। अल्लाहु अकबर कबीर, क़बर वारो औलाद ॾींदो। साईं बदीउद्दीन शाह राष्ट्रीय रहमतुल्लाह अलैह ॿुधल अथव न सैदाबाद वारो, जेके वॾड़ी उमिरि जा बुज़ुर्ग आहिनि, जेके दीन सां मुंसलिक आहिनि, उन्हनि खे ख़बर हूंदी त बदीउद्दीन शाह केरु आहे। साईं बदीउद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी ॻाल्हि कई त हीउ जेको ॼाम ॾातार अल्लाहु अकबर, इन जो वरी किसो ई पंहिंजो आहे, वॾो वली आहे, पोतल वली आहे। पर इन जी तव्हां हिस्ट्री त पढ़ी ॾिसो, अॼु ॻाल्हि चई थो ॾियां, शाह लतीफ़ भिट शाह वारो इन जी सवाने हयात पाण पढ़ो, मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न कजो,
पाण पढ़ो वञी करे किताबुनि जी सवाने हयात वठी करे भला शाह जो रिसालो मशहूर मारूफ़ किताब आहे उहो खणी उहो तव्हां पढ़ी ॾिसजो त केतिरो वॾो वली हुयो ज़िंदगी कीअं गुज़री आहे अबा पढ़ो वॾा सेवण वारे साईं खे अल्लाह अकबर कबीरा लाल शहबाज कलंदर के पढ़ी ॾिसो उन जी ज़िंदगी छा हुई कहिड़ी तौहीद हुई नमाज तौहीद जी ॻाल्हि तले किथे आहे नमाज जी ॻाल्हि तले किथे आहे पर तव्हां उनखे पढ़ी त ॾिसो त हुन जी ज़िंदगी किथे गुज़री आहे पढ़ी ॾिसो सैदी मूसाणी खे पढ़ी ॾिसो इन जामदातार साहब खे हुननि जी ज़िंदगी त पढ़ो त छा अलाह जा वली हुया पोतल हुया वाक़ई बा उन्हनि जेके कम कया न उहे तव्हां पढ़ंदोसि न वाक़ई वॾा वली हुया अल्लाह अकबर कबीरा ॻाल्हि पियो कयोसीं साईं बदीउद्दीन शाह राशदी रहमतुल्लाह अलैह ॼाम दातार जी ॻाल्हि पियो करे पंहिंजो हिकिड़ो जमायती अब्दुल्ला नाले सां ज़िकिर कई चई उहो ॾाची ते चढ़ी वञे पियो केॾी महिल ॾिठई त पुराणे दौर जूं बसूं ॿ टे बसूं भरिजी इन ॼाम साहब वारी दरगाह ॾांहुं ॼाम दातार जेको इन दरगाह ॾांहुं वञनि पियूं हीउ पंहिंजो जमायती वहाबी ऐं पोड़ो मुड़ुसु ॾंद बि भॻल आहिनि चई मुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि अची वई हली त अॼु मूंखे कुझु करिणो आहे इन जेके बारात अचे पई जेके ॼञ अचनि पिया जेके मुरीद अचनि पिया इन्हनि सां सीन करिणो आहे जंहिं महिल गाॾी तां लथा सभु विया हलिया दरगाह में पोड़ियूं पकियूं सभु वयूं दरगाह में हीउ अलाह जो वली वियो हलियो दरगाह में उते वञी करे ॾिसे त नौजवान औरतूं कबर ते किरियूं पियूं आहिनि साईं मूंखे पुट ॾे साईं मूंखे पुट ॾे साईं मूंखे पुट ॾे त हुन अलाह जे बाने छा कयो कबर जी भर में वेही करे चए साईं हिननि जा मसला वॾा अथई ही पको बंदोबस्तु करे आया आहिनि ऐं हिननि जो टाइम बि घणो लॻंदो ऐं तकिड़ो आहियां ऐं ही पुट जा सवाल हले छा मां छा जा सवाल पिया कनी मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो हेतिरो सवाल आहे हीउ मूंखे हिकिड़ो ॾंद ॾे त आउं तकिड़ो वञा हलियो बाक़ी पोइ पिया हिन जा मसला हल कजांइ त चई हिकिड़ी पोड़ी हुनखे ठेलो ॾेई करे चई मुआ खगा हिन अछी ॾाढ़ी में हाणे कबर वारो तोखे पुट ॾंद ॾींदो हा ॾिसो अकुल ॾिसो चई मुआ खगा हिन अछी ॾाढ़ी में ॾंद भॻल कबर वारो तोखे ॾंद ॾींदो हुन अलाह जे वली ख़बर छा चयो चई पोड़ी ही कबर वारो तोखे हेतिरो पुट ॾींदो मूंखे हेतिरो ॾंद नथो ॾेई सघे मूंखे हेतिरो ॾंद नथो ॾेई सघे अलाह जे क़ुर जा फरमायो सूरतुल हज आयत नंबर 72 17 सिपारो या अय्युहन्नास ओ इंसानो दुरिब मसलुन फसमिउ ला मिसाल बयान कयो पे वने गौर सां ॿुधजो इन्नल लदीन तदउन मिन दूनिल्लाहि लन यखलुकु ज़ुबाबा हिकड़े अल्लाह परवरदिगार मुश्किल कुशा हाजत रवा जी ज़ात के छॾे करे दुनिया में तव्हां कंहिंखे बि पुकारियो था उहे पोइ अल्लाह जा वली छो न हुजनि अल्लाह जा नबी छो न हुजनि बुत ऐं मूर्तियूं छो न हुजनि यादि रखी छॾियो लन यखलुकु ज़ुबाबा हिकिड़ी मक्खी बि पैदा नथा करे सघनि वला विजतमाउ ला ओ दुनिया में हिकिड़े हिकिड़े खे पुकारण त परे जी ॻाल्हि आहे पर रब फरमायो समूरे दुनिया वारनि खे गॾु करे वठो हिकिड़ी मक्खी मूंखे पैदा करे ॾेखार पर इहा बि पैदा करण जिन में वस कान्हे का ताक़त कुदरत कान्हे का रब्बुल आलमीन फरमायो मक्खी पैदा करण त परे जी ॻाल्हि आहे व यसरुबहुम ज़ुबाबु शैया मक्खी पैदा करण त परे जी ॻाल्हि आहे पर इहा जेका मक्खी आहे इहा तव्हांजे समूरे वलियनि जे साम्हूं कंहिं शइ मज़ा का शइ खणी वञे हली इन्हनि में एतिरी बि ताक़त कान्हे का जो मक्खी खां उहा फुरे सही सलामत साबित वापसि करे ॾेखारनि ज़ऊफ़ तालिब वल मतलूब रब्बुल आलमीन फरमायो अल्लाह खां अलावा तव्हां जिन्हनि खे बि पुकारियो था जिन्हनि में बि तव्हांजो उमेदूं मड़ियल हिन अक़ीदा रखियल अथव उहे सभु जा सभु कमज़ोर हीणा अथव ओ तव्हांजा मुर्शिद बि हीणा कमज़ोर बेवस अथव त जेके मुरीद आहियो उहे बि कमज़ोर हीणा आहियो अल मक़सद बेहैसियत वालिद औलाद खे तौहीद सेखारे पर जेकॾहिं वालिद वटि ई तौहीद कान हूंदी त पोइ औलाद खे कहिड़ी तौहीद ऐं पोइ जेकॾहिं औलाद वटि तौहीद कान हूंदी पीउ बि रब खां परे आहे रब जे मखलूकनि जे साम्हूं ठोकरूं खाईंदड़ आहे त पोइ पुट वरी कहिड़ा चङा थींदा अल्लाह अकबर कबीरा हज़रत लुकमान हकीम बेहैसियत वालिद पुट खे तौहीद सेखारी अॻिते आयो वसैन इंसान बिवालिदैहि ॿी वसियत करे पियो सम्झाए पियो पुट खे ओ मुंहिंजा पुटड़ा
पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत कजाए, पंहिंजे वालिदैन सां मोहब्बत कजाए, पंहिंजे वालिदैन जो अदब व एहतराम कजाए। वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदु इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। छो जो तव्हांजे रब्बुल आलमीन इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त रब जी बंदगी ऐं इबादत खां बाद में वालिदैन जो हुकूकुल इबाद मजा अवां ते हक़ आहे त उन जी तव्हीं ख़िदमत कंदा करियो, उन जी इज़त कंदा करियो। उहे ॿई या उन्हनि मज़ा हिकिड़ो को बि तव्हांजी ज़िंदगी में पोड़ाइप के मोहताजी खे पहुची वञनि हलिया। ॿिन्हिनि सां मोहब्बत करणी आहे, ॿिन्हिनि जी ख़िदमत करणी आहे, ॿिन्हिनि जो अदब ऐं एहतराम रखणो आहे, उन्हनि जी ज़रूरियात पूरी करणी आहे। पर जॾहिं उहे पोड़ा थी वञनि हलिया त तव्हांखे ज़बान मज़ा उफ़ बि नाहे चवणो जाइज़ो। वठी ॾिसो असांजे मुआशिरे जो वालिदैन जे लाइ डंडा उभा, वालिदैन जे गिरेबान में हथा, अमड़ पोड़ी झूरियुनि खे घरनि मां धिका ॾेई करे तड़ियो कढियो वेंदो आहे। पोइ माई जे साम्हूं जेकॾहिं घर मज़ा अमड़ का शइ खणी वरिती आहे त माई जे सां बराबरि में थी करे माई जो पासो वठी करे अमड़ सां जंग जोटी वेंदी आहे। वालिदैन जी का ख़िदमत न कई वेंदी आहे। अल्लाहु अकबर कबीरा। रब्बुल आलमीन फरमायो वालिदैन जी वॾे पैमाने ते नाफ़रमानी त थियो, पर तव्हांखे ज़बान मज़ा उफ़ बनाए कढणो, तव्हांखे उन्हनि खे झिणक बनाए ॾियणी, तव्हांखे हुस्न अंदाज़ सां सुहिणे अख़लाक सां ऐं इंतिहाई नरम लहजे में वालिदैन सां ॻाल्हाइणो आहे। वक़ुर रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे चई ॿुधा मुंहिंजे ॿारनि खे पंहिंजे वालिदैन जे लाइ दुआ कंदा कयो। असांजा रहमान रब करीम जीअं असां नंढड़ा हुयासीं, मुंहिंजे अमड़ मूं ते केॾियूं शफ़क़तूं खाधियूं, ओ मूंखे तकलीफ़नि में कॾहिं बि न बर्दाश्त कयईं। ओ मुंहिंजे बाबे पंहिंजा पेर उघाड़ा बर्दाश्त कया, पंहिंजे जिस्म ते फाटल कपिड़ा बर्दाश्त कया, पाण बुख बर्दाश्त कयईं, पर मुंहिंजे बाबे मुंहिंजे लाइ हर सहूलत कई आहे। मुंहिंजे अमड़ मूंखे हर सुख ॾियण जी कोशिशि कई आहे। या अल्लाह जॾहिं असां ज़ईफ़ हुयासीं, कमज़ोर हुयासीं, हिननि जे सहारे जा मोहताज हुयासीं, तॾहिं ही असांजा सहारा बणिया, असां ते रहमतूं खाधूं, असां ते कुर्बानियूं कयूं। अल्लाह हाणे असां बि तोखां दुआ था कयूं त इन्हनि ते रहम फरमा। इहा दुआ कॾहिं घुरंदासीं? सुनन अबी दाऊद मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु माण्हू आयो आहे। या रसूल अल्लाह सल्लम मुंहिंजी अमड़ फोत थी वई आहे, हली मुंहिंजे अमड़ जो मूं ते हाणे कहिड़ो हक़ आहे? मोहम्मद करीम फरमायो तुंहिंजी अमड़ जो तुंहिंजे मथां इहो हक़ आहे, वञ पंहिंजी अमड़ जे लाइ रब्बुल आलमीन जी बारगाह में दुआ इस्तग़फ़ार कर। अमड़ जो इहो हक़ मरण खां बाद में बि मुसलमान तो ते जारी सारी आहे। ही अमड़ आहे, अमड़ जे लाइ इहे ख़िदमतूं, वालिदैन जे लाइ इहे ख़िदमतूं। पर जेकॾहिं वालिदैन औलाद खे इहा तालीम ॾींदी ई कान त पोइ औलाद जी दिल में, औलाद जी ज़हन में, औलाद जी ज़िंदगी में तब्दीली ईंदी किथां? ऐं यादि रखी छॾियो इहे रूहानी सुकून रब जे दीन सां तालुक़ रखंदड़ अथव, दुनिया सां न। हिननि महफ़िलनि रांदिगनि सां, खेल कूदनि, तमाशनि, पैसे दौलत सां न। इहे जेके इंसान जो रूहानी सुकून आहे न, इंसान जी ज़िंदगी असुल आहे ई आहे। जेकॾहिं इहा शइ आहे त सम्झो त उन इंसान जी ज़िंदगी पुरसकून आहे। जेकॾहिं न आहे त पोइ भले केॾी बि दौलत हुजे, हा केतिरी बि दौलत आहे, पुट हर रोज़ बेस्तो कनि घर में, इहा इज़त आहे? इहो सुकून आहे? केतिरी बि दौलत हुजे पर जेकॾहिं चार माण्हुनि जे साम्हूं पुट चवण ई न कनि त पोइ केॾी बि दौलत हुजे पर तव्हां तड़पो पिया, तव्हांखे सहारे जी ज़रूरत आहे, औलाद हथ ई कान थी हुजे, ॿियनि खे मिनथू पिया कयो, इहा कहिड़ी दौलत? इहो कहिड़ो सुकून? इहा कहिड़ी ज़िंदगी? उन खां पोइ माण्हू मोह चङो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। ॻाल्हि पे कईसूं त सोणे लुकमान हकीम बेहैसियत वालिद जी ज़िम्मेदारी अपनाईंदे पंहिंजे पुटड़े खे वसियत पियो करे त मुंहिंजा पुटड़ा वालिदैन जी ख़िदमत कजाए, वालिदैन जी इज़त कजाए, वालिदैन सां मोहब्बत कजाए, वालिदैन सां प्यार कजाए। लुकमान हकीम सभु इहे कम कया। लुकमान हकीम सभु पढ़ियो वेठो हुयो। लुकमान हकीम के दीन इस्लाम जी तालीम हुई, तॾहिं पुट खे सेखारे पियो। असांजा ही वीचारा अल्लाह अकबर कबीरा, नास कीअं खाइबी, सिगरेट कीअं पीबा, कूड़ कीअं ॻाल्हाइबो, झिड़ो कीअं कबो, होटल ते कीअं पहुचणो आहे, ही असां मुसलमान जी ज़िंदगी कई ॻाल्हियूं आहिनि। हिकु हिकु कदम ते असां ॾिसूं त बुराई बुछड़ाई मौजूदु आहे असां में, पर नेकी वारी ॻाल्हि ई कोन्हे। न दीन सां ताल्लुक़ ऐं मोहब्बत आहे,
न मस्जिदन सा न रब्बुल आलमीन जे तरफा रहमतन वारा दरवाजा किए खोलबा उन्हें प्यार भरे बरकतन रहमतन भरे कुरान सा को ताल्लुक। अल्लाह अकबर कबीरा। वालिदन जी जिम्मेदारी आ सिर्फ औलाद ते वालदैन जा हक ना आइन, औलाद जा वालदैन ते हक अथव। अल्लाह अकबर। सोने लुकमान हकीम वसियत कंदे चयो वइन जा हदा का ओ मुझा पुटड़ा ओ बुधण वारा बुध जेकन तुझा वालिदैन तोखे मजबूर कन, वालिदैन जो तो ते हक जरूर आ खिदमत करण अदब एहतराम करण, पर जना वालिदैन तोखे मजबूर कन अल्लाह जी नाफरमानी ते, अल्लाह सां गॾु शिरक ते, रसूलुल्लाह जी नाफरमानी ते, दीन इस्लाम जी बगावत ते, रब फरमायो फला तुतिउहुमा, पोइ इन्हे मामलात में उन जी ताबेदारी नाहे करनी। व साहिबुहुमा फि दुनिया मारूफा, अगरचे तव्हां के दीन इस्लाम रब जी तौहीद हराम कमन ते उबारिन था, रब जे दीन सा दुश्मनी ते उबारिन था, अवां के हुस्न अंदाज में अखलाक में उन्हनि खे जवाब ॾियणो आहे, उन्हनि जी ॻाल्हि जो रद्द करणो आहे। हिते बि बदतमीज़ी जो जवाज़ रब्बुल आलमीन रब जे रसूल न रखियो आहे। तौहीद खे अपनाइणो आहे, वालिदैन जे चवण ते शिरक नाहे करणो, पर वालिदैन सां मोहब्बत कंदे सुहिणे अंदाज में उन्हनि जी ॻाल्हि जो इनकार करणो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र अदा कंदा वञो, वालिदैन जा भी शुक्रगुज़ार जो तो सॼा वालिदैन असां के तव्हां पाले करे वॾो करे रखियो आहे। असां जे लाइ सभु कुझु कई और औलाद छा थी चवे, असांजे पीउ असां लाइ कयो छा आहे कोन, असांजी अमड़ असां लाइ कयो छा आहे, सभु कुझु असां पाण ठाहियो आहे। सॼी दुनिया दौलत घर घाट माल मिल्कियत भले तूं ठाह, पर इहो तो ॿुधा त तूं आयो किथां आहीं, तूं निकिते किथां, तूं वॾो कीअं थे। नंढपिण में तुंहिंजा गंद कंहिं धोता, नंढपिण में तुंहिंजूं तकलीफ़ूं कंहिं बर्दाश्त कयूं। ही किस्सो तो थियो बाद में जॾहिं तूं आकिल ऐं बालिग थिए, पर उनजे बावजूद बि जॾहिं तो अमड़ खां मुंहुं फेरियो, वालिदैन खां मुंहुं फेरियई, उन जूं बेइज़तियूं कयई, उन जे साम्हूं बद अखलाक़ी सां पेश आए, घर ॿार सभु कुझु छॾे आयई न, पोइ बि इहे वालिदैन अमड़ी पोड़ा अमड़ी अबो झूर थी विया हूंदा, तॾहिं बि चवंदा त असांजी औलाद ही एतिरो अज़ीम ऐं पुख़्तगी वारो रिश्तो आहे, छो जो तकलीफ़ूं सठलूं थियूं आहिनि। उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त हीअ असांजी पोख कीअं पालियल आहे, उनखे ख़बर हूंदी आहे त हीअ असां वॾा तनावर दरख़्त कीअं कया आहिनि, हीअ फसल कीअं तयारु कई आहे। इन सुरू उन्हनि खे अहसासु हूंदो आहे, पर औलाद खे अहसासु न थींदो आहे। वक़्तु आहे, मोटी अचो, रुजू कयो, वालिदैन जी इज़त कयो, जेकॾहिं न त पोइ तबाही बर्बादी जे लाइ तयारु थी वञो, दुनिया जा सुकून कोन मिलंदा। ओ मुंहिंजा पुटड़ा, वरी अॻिते वसियत आहे नसीहत आहे, मुंहिंजा पुटड़ा कॾहिं बि गुनाह जो कमु न कजांइ, गुनाह जो कमु न कजांइ। यादि रख, जेकॾहिं गुनाह जो कमु तूं कंहिं पत्थर जे हेठां लिकी करे करी न, तॾहिं बि रब्बुल आलमीन उनखे ज़ाहिर करण ते क़ादिर अथई। रब्बुल आलमीन तोखे ज़लील करे छॾींदो, रब्बुल आलमीन तोखे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदो। पर जेकॾहिं असांजे मुआशिरे जी वालिदैन ख़ुदि गुनाहनि में गर्क हुजे त औलाद खे कहिड़ी तालीम ॾिबी, औलाद जी कहिड़ी तरबियत कबी, औलाद के छा सेखारींदासीं। ओ मुंहिंजा पुटड़ा, अक़ीमिस सलात, नमाज पढ़ जाए, वअमुर बिल मारूफ वनहा अनिल मुनकर, नेकिन जी तबलीग कजाए, बुछड़ायन खां माण्हुनि खे रोक जाए। ओ मुंहिंजा पुटड़ा, तकब्बुर न कजाए, ओ मुंहिंजा पुटड़ा, हलण में आकड़ न ॾेखार जाए, ओ मुंहिंजा पुटड़ा, माण्हुनि जे साम्हूं वॾे आवाज़ सां न ॻाल्हाए जाए, धाबे वारो कड़के वारो आवाज़ रखी करे न ॻाल्हाए जा, छो जो वॾे आवाज़ सां हींगण गॾह जो कमु आहे। इहो बुछड़ो आवाज़ आहे जेको माण्हुनि जे साम्हूं आकड़ ऐं दबदबे सां ऐं रोब सां ॻाल्हाइबो आहे। ओ मुंहिंजा पुटड़ा, ही तोखे नसीहतूं कयूं। पहिरीं वसियत नसीहतूं सम्झाणी आहे, बेहसियत वालिद औलाद जो हक़ अदा पियो करे त पुटड़ा शिरक न कजाए। ॿी सम्झाणी आहे त मुंहिंजा पुटड़ा वालिदैन जी ख़िदमत कजाए। टी नसीहत आहे त मुंहिंजा पुटड़ा वालिदैन जो शुक्रगुज़ार रहिजाए। चौथी वसियत नसीहत आहे, मुंहिंजा पुटड़ा वालिदैन घर जे काफ़िर हुजनि, हिंदू हुजनि, यहूदी हुजनि, पर उन्हनि जी बि तोखे अदब करणो आहे, इज़त करणी आहे, उन्हनि जा बि हक़ अदा करणा अथई। पर रब्बुल आलमीन जे
दीन दा जना तोखे थेड़ींद पो इहा ॻाल्हि न मंझाए। पंजी नसीहत इहा आहे त मुंहिंजा पुटड़ा गुनाह न कजाए। चही नसीहत इहा आहे त मुंहिंजा पुटड़ा नमाज़ पढ़जाए। सती नसीहत सम्झाणी आहे त मुंहिंजा पुटड़ा नेकियूं पाण बि कजाए, माण्हुनि खे तबलीग कजाए। अठी नसीहत वसियत इहा आहे त मुंहिंजा पुटड़ा गुनाहनि खां पाण बि रुकजाए त माण्हुनि खे बि रोकजाए। नाई वसियत आहे त मुंहिंजा पुटड़ा हलण में नरमी इख्तियार कजाए, एतदाल पसंदी रखजाए। आकड़ ऐं वॾाई सां तकबुर जा सीनो तारे करे न हलजाए। ॾही वसियत इहा त मुंहिंजा पुटड़ा वॾे आवाज़ सां न हलजाए। 10 पूरियूं नसीहतूं वसियतूं कयूं। अचो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस बयान करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म कंदासीं। मुस्नद अहमद मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बेहैसियत वालिद रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर बेहैसियत वालिद हुजण जे पंहिंजी उम्मत खे वसियतूं नसीहतूं कयूं त तव्हांखे पंहिंजे औलाद खे छा सेखारणो आहे ऐं तव्हांखे पाण खे कीअं रहणो आहे, ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे। औसानी खलीली हज़रत मुआज़ बिन जबल दोस्त हुजनि त अहिड़ा, यार हुजनि त अहिड़ा, महबूब हुजनि त अहिड़ा, दिलरुबा हुजनि त अहिड़ा, प्यारा हुजनि त अहिड़ा, ख़ैर ख़वा हुजनि त अहिड़ा। मुआज़ बिन जबल तो औसानी खलीली मुंहिंजे दोस्त मूंखे वसियत कई। अॼु असांजा बि दोस्त आहिनि सिगरेट दुखाईंदा पासे में अब कोन थो न यार पी छो छा आहे भला जेको थींदो न। अदा असांजा बि दोस्त आहिनि हेॾा होटल ते, हेॾा चोरी, हेॾा लोफर पाई, हेॾा शिरक, दुनिया जे हर खफ़े ॾांहुं दोस्त वठी वेंदा हलिया। पर शायदि हिन धरतीअ ज़मीन ते सोहणे अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा के यार हूंदा, के दोस्त हूंदा। अबू बकर सिद्दीक़ जिन इस्लाम क़बूल कयो, जिन्हनि सां यारी ईअं कोन्हे तव्हीं काफ़िर से मुसलमान परे भॼो, न सोनो उस्मान, अब्दुर्रहमान बिन औफ, दीगर अहिड़ा यार 5-7 यार अबू बकर सिद्दीक़ उन्हनि खे लॻो रहे इस्लाम क़बूल कयो, इस्लाम क़बूल कयो, मोहम्मद रसूलुल्लाह जी ताबेदारी में अचो, गुलामी में अचो, तौहीद इख्तियार कयो। ओ अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा यार, तॾहिं त नालो ई सिद्दीक़, सिद्दीक़ जो माना ई दोस्त आहे। ऐं सचो सदीक़ सिद्दीक़ अहिड़ो दोस्त जेको सचो दोस्त हुयो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे यारनि, पंहिंजे दोस्तनि खे इस्लाम ॾांहुं आणे करे 5 वक़्त जो नमाज़ी ठाहे छॾियो, तौहीद वारो ठाहे छॾियो, रोज़ा रखण वारो ठाहे छॾियो, हज उमरा करण वारो ठाहे छॾियो, माल जानियूं सभु कुर्बान करण वारो ठाहे छॾियो। यार अहिड़ा हुजनि। असांजी यारी कीअं आहे? मतिलब, लालच, हवस, नफ्स परस्ती असांजी दोस्ती आहे। मुआज़ बिन जबल चयो औसानी खलीली मुझे यार, मुझे दोस्त, मुझे महबूब मूंखे वसियत कई। कहिड़ो यार? हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कहिड़ी वसियत कई आहे? या मुआज़ ला तुशरिक बिल्लाहि शैया। सागे लुकमान हकीम वारी पहिरीं वसियत नसीहत आहे। ओ मुआज़ रब्बुल आलमीन सां गॾु कंहिंखे शरीक न कजाए। व इन क़ुतिअता व हुर्रिक़ता, अगरचे तोखे टुकड़ा टुकड़ा कयो वञे, तोखे बाह जे आड़ा में साड़ियो वञे, तॾहिं बि शिरक न कजाए। हिते सॼो 11 महीना असां वहाबी आहियूं, तौहीद वारा आहियूं। ख़बर पई ओ फिलाणे मां हा न्याज़ जी खुशबू अचे पई हली। ऐं तौहीद खे पोइ ॾिसंदासीं, पहिरियां पंहिंजो पेट आहे। अल्लाह अकबर, नदर अल्लाह न्याज़ हुसैन, इहो छा आहे? सम्झो था ॻाल्हि खे? नदर अल्लाह न्याज़ हुसैन हिकिड़ो ई कमु आहे। छाजे लाइ पिया कयूं? सवाब जे लाइ। छाजे लाइ पिया कयूं? मोहबत ऐं अक़ीदत में। छाजे लाइ पिया कयूं? उन्हनि सां असांजी मोहबत आहे। अंदाज़ो लॻायो नदर अल्लाह न्याज़ हुसैन केतिरो ख़तरनाक इहो पहिरियों ई जुमिलो आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सही बुखारी आहे, हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दावत मिली आहे मक्कतुल मुकर्रमा में। काफ़िरनि दावत कई आहे, विया हलिया दावत खाइण। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं गोश्त रखियो वियो, दावत में गोश्त रखियो वियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छाजो गोश्त आहे? जवाब आयो त मोहम्मद हे गोश्त जेके असां लाइ हे बुत आहिनि, असां इन्हनि जे नाले ते ही नज़रानो कयो आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोहम्मद इहो गोश्त न खाईंदो, मोहम्मद इहो गोश्त न खाईंदो। कराची होटल वारा मर्द औरतूं आसे पासे वारा ॿुधो, ही जेको माण्हुनि खे बेवकूफ़ी सेखारी वेंदी आहे तो कुरान में जिन आयतन जो गैरुल्लाह ॾांहुं निस्बत थियल आहे, उन मज़ा मुराद बुत ऐं मूर्तियूं आहिनि, तस्वीरूं आहिनि, पत्थरनि जो ठहियल शिकलूं आहिनि। आहे को माई जो लाल
जेको अची करे अब्दुल रशीद जे साम्हूं साबित करे ॾेखारे त इहे बुत ऐं इहे मूर्तियूं अल्लाह जे वलियनि जूं कोन हुयूं, इब्राहिम ऐं इस्माइल जे नाले ते कोन हुयूं। अल्लाह ताला जे जेके नेक साले माण्हू गुज़रिया उन्हनि जे तसव्वुर, उन्हनि जी यादगिरी, उन्हनि सां मुहबत ऐं अक़ीदत में न ठहियल हुयूं, कंहिं ॿी शइ लाइ ठहियल। उहे सभु जो सभु अल्लाह जे औलिया जी यादगिरी में ठाहियो वियो ऐं उन्हनि जे नाले ते ई कया पिया सभु कुझु। मुहम्मद करीम फरमायो मुहम्मद इहा शइ न खाईंदो आहे ऐं मुहम्मद खे मञण वारो खाईंदो, ऐं जेको खाए त पोइ उहो मुहम्मद खे मञण वारो थींदो। किथे था ॻाल्हियूं करियूं? अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत मुआद शिरक न कजाए, अगरचे तोखे बाह जे आड़ा में उछलायो वञे, अगरचे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा कयो वञनि, ओ गैरुल्लाह ॾांहुं मंसूब थियल शयूं खाइण वारो ॿुधो केरु सम्झाइण पोइ अचेव या न अचेव। रब जो क़ुरान सूरतुल बकरा आयत नंबर 173 आहे, सूरह माइदा आयत नंबर 3 आहे, सूरह नाम आयत नंबर 115, सूरत नाल आयत नंबर 145 आहे। खणी वञी पढ़जो। रब्बुल आलमीन फरमायो वमा उहिल्ल बिही लिगैरिल्लाह वमा उहिल्ल लिगैरिल्लाह बि, जेके बि शयूं रब्बुल आलमीन अल्लाह ताला खां अलावा कंहिंजे नाले ते बि कयूं वञनि या भाईवारी कई वञे, उहे सभु जो सभु हराम अथव। इहा रब्बुल आलमीन सां भाईवारी शिरक आहे। मुआज़ शिरक न कजाए। चौथी नसीहत आहे मुआज़ वला तक उकन वालिदैका, मुआज़ वालिदैन जी नाफरमानी न कजाए। व इन अमराका अन तखरुजा मिन अहलिका व मालिका, अगर ते तुंहिंजा वालिदैन तोखे चवनि त घरों निकिरी वञ, माल छॾे वञ हलियो, पर तॾहिं बि तोखे इजाज़त कोन्हे का जो वालिदैन जे साम्हूं ॿिणक कुछी, वालिदैन जी वरी बि इज़त करे, वालिदैन खे सम्झाए, वालिदैन सां प्यार वारो ताल्लुक़ ऐं सलूक इख्तियार करे, वालिदैन खे सां गॾु रहिजांइ, छॾे न वञाए हलियो, मोह करे न वञाए हलियो। अल्लाहु अकबर कबीरा। चौथी वसियत और नसीहत मुआज़ वला तशरबन खमरा, मुआज़ शराब न पी जाए। छो? फइन्नहु रअस कुल्लि फाहिशा, शराब नशो, हर उहा शइ जेका नशो करे इंसान जे दिमाग़ खे घुमाए चक्कर ॾियारे, उहा शइ हराम आहे ऐं उहा हर हराम शइ शराब आहे। ऐं शराब पीअण वारो, नशे करण वारो हर बुराई जो कमु करे वेंदो आहे। नशो इंसान के बुराई ॾांहुं वठी वेंदो आहे। हलियो मुआज़ शराब न पी जाए। मुआज़ मासियत नाफरमानियन खां, नंढनि वॾनि खां पंहिंजो पाण खे बचाइजनि। छो? फ़इन बिल मासियत हल्ला सख़तुल्लाहि अज़्ज़ व जल्ला, जेकॾहिं नंढड़ियूं वॾड़ियूं नाफरमानियूं कयई त पोइ रब्बुल आलमीन तो ते नाराज़ थी पओ, रब्बुल आलमीन तोखां काफ़िर थी वेंदो। हलियो रब्बुल आलमीन तोखां पंहिंजी रहमतनि बरकतनि जा दरवाज़ा बंदि करे छॾींदो। मुआज़ जंग मां न भॼजाए। वाइन हलकन नास, अगरचे सभु जा सभु माण्हू तबाह बर्बाद थी वञनि। मुआज़ वइज़ा असाबन नास, जेकॾहिं माण्हुनि खे का मुसीबत पहुचे, व अंत फीहिम फतबुत, जेकॾहिं तूं उन मुसीबत वक़्त उते मौजूद हुजांइ त भॼी न वञजांइ, त मुंहिंजो छा वञे, उते बीह रहिजांइ, सुलह जो मामिलो कजांइ। जेकॾहिं रब जे तरफ़ां को अज़ाब अचे, रब्बुल आलमीन जे तरफ़ां का पकड़ अचे, तॾहिं बि उते भॼजांइ न। हदीस पाक में वज़ाहत आहे त मुआद रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन जॾहिं या नसीहत वसियत थी, मुआद बिन जबल जॾहिं यमन में हुया त यमन में उते ताउन जी बीमारी हुई। ताउन जी जॾहिं बीमारी पकड़जी वई हली त मुआज़ तॾहिं इहा हदीस बयानु कई हुई त अगरचे मूंखे इहा बीमारी लॻी कोन्हे का, पर आऊं बीमारी जे करे भॼी कोन वेंदुसि, छो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे मना कयो। अॻिते मुआज़ व अनफिक अला अयालिका व तौलिका, माल दौलत हुजई न, ओ पंहिंजे घर वारनि खे सुख ॾिजांइ, माल दौलत उन ते ख़र्च कजांइ, कंजूस न थी जाए, बखील न थी जाए, बेईमान न थी जाए। जो घर वारनि खे ॾींहं ई कोन यारनि लाइ दरवाज़ा खुलिया पिया हुजनि, घर जे लाइ कुझु कोन्हे को, महफ़िलूं शराब ज़िनाख़ोरी सभिनि जे लाइ वॾी दौलत आहे, वॾियूं कुर्बानियूं। अॻिते वला तरफ़ा अनहुम असाका अदबन, मुआज़ लठ हर वक़्तु हीअं खड़ी थियल हुजे तुंहिंजे घर वारनि ते, तुंहिंजे तरफ़ां छाजे लाइ? अदब तौर, घरवारी हुजे, औलाद हुजे, धीउ पुट हुजनि, जेके बि तुंहिंजी सरपरस्ती में अथई, मुआज़ लठ उभी हुजे, जेके बि कम तोखे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह ॿुधायां पियो त इन्हनि ते तूं अमल कजांइ, पंहिंजी घरवारी पंहिंजी औलाद जे मथां लठ उभी करे रखजांइ त तव्हांखे बि इहे कम नाफ़रमाननि वारा न आहिनि करणा। जहिड़ो पाण थी तहिड़ी औलाद जी घरवारनि जी तरबियत कजांइ।
अॻिते मुआज़ व आख़िफ़ुहुम फिल्लाह, मुआज़ पंहिंजे औलाद पंहिंजे घर वारनि खे अल्लाह जा हक़ ॿुधाइजां, अल्लाह जे मामले में डिॼांदी रहजांइ। ही बेहिसियत वालिद जा अल्लाह तबारक व तआला हक़ रखिया आहिनि औलाद जा बेहिसियत वालिद वालिदैन ते, त तव्हां वालिदैन जी औलाद जी तरबियत कयो ऐं वालिदैन जा औलाद ते हक़ आहिनि त तव्हां उन जी ख़िदमत कयो, उन सां मुहबत कयो, उन्हनि सां प्यार कयो। अल्लाह से दुआ है, अल्लाह से मूंखे अव्हां खे सम्झ अमल इस्लाह जी तौफ़ीक़ फरमाए।